कंहिंखां पाहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाई तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई कॾहिं तख़्त जा के वाली वया बणिजी दर दर सवाली कॾहिं तख़्त जा के वाली वया बणिजी दर दर सवाली तोखे आई रब जलाली वही तिन जी थी बदहाली तुंहिंजी आहे बेपरवाही तूं तो शाहन खे बि पिनाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाई तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई कोई एॾो ग़रीब थिए थो जो पेट न पाले सघे थो को बुख ते वेला वेहे थो को गोश्त कुतन खे बेॾे थो के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराई के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाई तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई पयो मिनथूं नबीअ करे थो पढ़ो कलमो चाचा चवे थो नबी रोई पाण पवे थो तब कलमो न चाचो पढ़े थो बणियो भाटियो जन्नत वारो ऐं चाचो बाहि पुॼाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाई तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई।